बदीन में रिपोर्ट कर रहा है अल्ताफ मेमण। बदीन पीरो लाशारी जा बासर ज़मींदार सरफराज ज़मानी पोरत कैलाश के गोलियों हणी कतल करे छॾियो। जवाबदार फरार। वारसन पारां जवाबदार की गिरफ्तारी लाइ हैदराबाद रोड बदीन ते लाश रखे धरणो हयो वियो। बदीन पीरो लाशारी झूपड़ी छो ठाही ही ज़मीन मुंहिंजी आहे। पीरो लाशारी शहर भरिसां ॻोठ ॾाहो कूली 25 साला नौजवान कैलाश पुट चैतन कूली बेदर्दी सां क़तल। पीरो लाशारी में राजू ज़मानी वासी बासर ज़मींदार सरफराज ज़मानी पिस्टल जा सिधा फायर करे 25 साला पुरत नौजवान 6 मासूम ॿारनि जे पीउ कैलाश कुमार के सीने में गोलियूं हणी मौके ते क़तल करे छॾियो। इतला ते वारसन इंडस अस्पताल बदीन पहुचायो जिते मौजूद डॉक्टरनि नौजवान जे फौत थियण जी तस्दीक कई। जिस सबबि जंहिंखां पोइ फौती नौजवान जो लाश पोस्टमार्टम कराइण लाइ तलहार रूरल हेल्थ सेंटर तलहार मुंतकिल कयो वियो। जॾहिं बासर जवाबदार वाक़े बाद घर खाली करे फरार थी वियो आहे। इतला ते हंध जी पुलिस ऐं सवे इलाइक़े वासी वाक़े वारे हंधि गॾु थी विया आहिनि। वाक़े बाद फौती जे घर में रोड राड़ो मची वियो आहे।